नालू तालको भरिया यूसी बिलावा लॻोट अल जुड़ियो सोलंगी में सोलंगी बिरादरी जे ॿिनि धुरनि में मामूली ॻाल्हि तां झेड़ो थी पियो। झेड़े में वली मोहम्मद सोलंगी जा 4 फर्ज़ंद सख़्त ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मी में ख़ादिम सोलंगी, आबिद सोलंगी, आज़म सोलंगी ऐं निसार सोलंगी पिणु मौजूदु आहिनि। वधीक हुननि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त ज़मीन में बकरी पवण ते रांझो सोलंगी, शौकत सोलंगी, शहबान सोलंगी, इल्ताफ़ सोलंगी ऐं ॿिया नामालूम माण्हुनि सिधी फायर करे ॾिना। जिन्हनि असांखे रिपोर्ट ॾेई रहिया आहिनि इल्ताफ़ हुसैन राजपर। अचो त वधीक ॾिसूं था इल्ताफ़ हुसैन राजपर जी हीअ रिपोर्ट। ये साईं असांजो वॾो भाउ आहे अब्दुल ख़ादिम, असांजे घर में हली आया ऐं इहो भाउ नंढो भाउ आहे इहो साईं, ऐं हिनजी ख़ादिम जी ॿांह भञी छॾींदा ऐं साईं असांजे घर में हला करे आया आहिनि, गोलियूं आयूं अथनि असांजे घरनि मथां। ऐं साईं टियों भाउ हीअ आहे असांजो, हिनखे बि साईं धक हणी ऐं चोथों भाई टियों आहे साईं, उनखे बि धक लॻियल आहिनि साईं।